हर साल जियां हिन साल भी जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरगाह फैज़ हाशमी ते फ़कीर बासफ़ा खादिम अल फ़ुक़रा फ़कीर अल नवाज़ हाशिमी बसिलसिला हाशिमी जे तरफ़ां 34हों जश्न मल्हाए पियो वञे। इन सिलसिले में हिते आलम दीन ऐं आलम स्कॉलर मुल्क सूबनि ऐं ॿाहिरि मुल्क खां आयलनि खां आवाज़ जी ॻाल्हि ॿोल कराइनि। अजीज़ कवाली में चवंदा ऐसी बात क्यों पूछते हो जो बताने की काबिल नहीं है। माना काबिल त आहे पर असां वटि उहे अल्फाज़ न आहिनि, असां वटि उहो अकुल कोन्हे, असां वटि उहो फ़हम कोन्हे, असां वटि उहो इल्मु कोन्हे जो असां इन जे ॾींहं जी जेका असां तौर करे सघूं। इन खे अल्लाह ई ॼाणे थो ऐं उन जो रसूल ॼाणे थो। अल्लाह पाक जा लख एहसान आहिनि। असां इंटरनेशनल लेवल ते 34हों जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं। हिन प्रोग्राम में लखनि जे तादाद में 4 खां 5 लख माण्हू शरीक थींदा आहिनि। पाकिस्तान न बल्कि ॿाहिरिनि ममालिक मां बि हर मुल्क जा अॼु स्कॉलर्स महिमान सभु शरीक आहिनि असां वटि। ते ॾींहों ॾींहुं जेका आहे मोहबत जो जान वधंदो वञे पियो ऐं मख़लूक जी आमद वधे पई। मोहबत मुस्तफ़ा ऐं आशिक़ मुस्तफ़ा उहे जोक दर जोक हिते अचनि था। उन सॼे जो सिधो सओं तालुक़ु मदीने वारे सरकार सां आहे।